अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद त तव्हां सब ठीक ऐं खैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु असां तव्हांजे लाइ हिकु नायाब एल्बम खणी आया आहियूं उस्ताद शमन अली मीर अली साहब जो। ऐं हिन एल्बम जा सुपर हिट कलाम असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। दोस्तों हिन एल्बम जो 4 नंबर कलाम आहे जंहिंजा बोल आहिनि सोहणा गज़ब लॻे थो। दोस्तों हिन कलाम जो शाइर आहे जमालदीन। दोस्तों मां उम्मीद थो कयां त हीअ एल्बम तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो। अगरि हीअ एल्बम तव्हांखे पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। दोस्तों हीअ कलाम ॿुधूं था। गज़ब जवानी तुझी गज़ब तुझी गुफ्तार हिकड़ी दीद सां दिल पर थो मारे माण्हू हज़ार करे सरस सिंगार मोहे वे मजबूर खे सुहणा गज़ब थी लगे तुझी जवानी, सुहणा गज़ब थी लगे तुझी जवानी, दिलड़ी खसे वे दिलदार हो। पेशकेश सिंधी म्यूजिक स्टेशन। गज़ब थी लगे तुझी जवानी,
पेशकेश सिंधी म्यूजिक स्टेशन। लगे तुझी जवानी दिलड़ी खसे वे दिलदार हो मुझो तो साथी रो प्यार अखियूं शराबी चपड़ा गुलाबी अखियूं शराबी चपड़ा गुलाबी है तर करे थो सिंगार है मुझो तो साथी रो प्यार हो मुझो तो साथी रो प्यार सुहना गजब थी लगे तुझी जवानी। दोस्तों मां उम्मीद तो कयां त ही एल्बम ही कलाम तव्हांखे तमामु घणा पसंदि ईंदा। अगरि ही तव्हांखे एल्बम ऐं कलाम पसंदि अचनि त असांजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा ऐं असांजी वीडियो खे लाइक कंदा, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। पंहिंजे भाउ नेक मोहम्मद सिंधी म्यूज़िक स्टेशन खे इजाज़त ॾींदा। ज़िंदगी रही त इंशाअल्लाह ताला अॻे वीडियो में गॾु। महिरबानी दोस्तों।